अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा HRJDO न्यूज़ या वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। परवेज़ हुसैन भंड जी आल पाकिस्तान भंड इत्तेहाद वेलफेयर ऑर्गेनाइज़र जे 7 रुकनी कमेटी जा तूफ़ानी दौरा। तफ़सील मूजिब आल पाकिस्तान भंड इत्तेहाद वेलफेयर ऑर्गेनाइज़र जे 7 रुकनी कमेटी जा हर 6 माह वारे रोल मुताबिक़ दौरा कया। देहात खां वठी लाड़काणू मेड़ जे नंढनि तोड़े वॾनि ॻोठनि जा जलसा थी गुज़रिया ऐं उन्हनि ॻोठनि मां नौजवाननि खे ऑर्गेनाइज़र पिणु मुक़ररु कयो वियो ऐं उन्हनि खे पंहिंजूं ज़िम्मेवारियूं पिणु ॾिनियूं वयूं। जॾहिं त SOPs ते अमल कंदे ही नंढा प्रोग्राम कराया विया। देहात लॻ ॻोठ सारंग भंड में परवेज़ हुसैन भंड वटि जलसो थियो, जंहिंमें परवेज़ हुसैन भंड खे प्रेस तर्जुमान जो उहिदे ते पिणु मुक़ररु कयो वियो ऐं 7 रुकनी कमेटी मेड़ लाड़काणी ॾांहुं रवानी थी, जिते मेड़ लॻ थरड़ी मोहब्बत में सजाद अली भंड वटि कामयाब जलसो थियो, जंहिंजी निगरानी बदरुद्दीन कई, जिते सजाद अली भंड ऐं गुलज़ार अली भंड खे ऑर्गेनाइज़र पिणु रखियो। जंहिंखां पोइ नंढा प्रोग्राम पिणु रखाया विया, जंहिंमें बुट सिराई लॻ ॻोठ पीरबख्श भंड में सईद अहमद भंड वटि जलसो थियो, जंहिंमें सईद अहमद भंड ऐं असलम भंड खे ऑर्गेनाइज़र पिणु मुक़ररु कयो वियो। उनखां पोइ खेरो जतोईअ में सहाफ़ी नाज़िर मुमताज़ भंड वटि हिकु शानदार जलसो थियो, जंहिंमें सहाफ़ी नाज़िर मुमताज़ भंड खे ऑर्गेनाइज़र मुक़ररु कयो वियो। जॾहिं त राधण में उस्मान कलोड़ो लॻ शाहनवाज़ भंड में लियाकत अली भंड वटि जलसो थी गुज़रियो, जिते 7 रुकनी कमेटीअ जी सलाह सां लियाकत अली भंड ऐं इमरान अली भंड खे ऑर्गेनाइज़र मुक़ररु कयो वियो। ऐं होॾां मेहड़ लॻ ॻोठ सोजरो ख़ान भंड में PPA जो कामरेड ज़ुल्फ़कार भंड वटि हिकु बहितरीन जलसो थियो, जंहिंजो वेलकम सद्दाम हुसैन भंड कयो, जिते सद्दाम हुसैन भंड खे पंहिंजे ॻोठ जो ऑर्गेनाइज़र पिणु रखियो वियो। आल पाकिस्तान भंड इत्तेहाद वेलफेयर ऑर्गेनाइज़र 7 रुकनी कमेटीअ जा समूरा जलसा कामयाब थी गुज़रिया ऐं खेनि सुठी मोट ॾींदे सिंधी सकाफ़त रिवायत मुताबिक़ अजरक टोपीअ जा तोहफ़ा पिणु पेश कया विया ऐं खेनि आल पाकिस्तान भंड इत्तेहाद वेलफेयर ऑर्गेनाइज़र जे डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र एडवोकेट शौकत अली भंड ऐं ऑर्गेनाइज़र रईस खमीसो ख़ान भंड जन ख़िताब कयो। अॻवानी खे ख़िताब में ॻाल्हाईंदे चयो त सिंध समेत पूरे पाकिस्तान में रहंदड़ भंड बिरादरी जे माण्हुनि ऐं मोज़िज़नि खे हथ जोड़े अर्ज़ था कयूं त ख़ुदारा सभु जहिड़ा फॾा फ़साद ख़तमु करे पाण में ॿधी ऐं एको कयो, पंहिंजे क़ौम सां मुहबत कयो, हीउ अमन जो पैगाम घर पहुचायो ऐं कोशिशि करे पंहिंजे औलाद खे तइलीम हासिल करायो ऐं उन्हनि जो मुस्तक़बिल संवारियो, त जीअं असांजो नौजवान नस्ल अॻिते हली कंहिं सुठनि उहिदनि ते अची करे पंहिंजे क़ौम जी ख़िदमत कनि। जॾहिं त सभिनी प्रोग्राम जी निगरानी रेस तालिब हुसैन भंड ऐं बदरुद्दीन भंड कई। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।